या अल्लाह जल्ल जलालहू ओ मुझा करीम रब अज साईं नज़ीर हुसैन मेतलो साहब मोहम्मद जमान साईं अब्दुल रहमान साईं अमानला साईं महबूब जी घर में लख सलवात पढ़ाई इमाम हुसैन जो न्याज़ कयूं अॼो को साईं नज़ीर साईं वारनि जो ख़ैर पंहिंजी बारगाह में क़बूलो मंज़ूर फरमा ओ मुझा अल्लाह तोखे मिठे मोहम्मद मुस्तफ़ा जो वास्तो थिए मुझे इमाम सज्जाद मौला ज़ैनुल आबिदीन अलैहिस्सलाम जो वास्तो थिए अमानला साईं खे सिहत अमानला साईं खे सिहत ऐं वॾी हयाती अता फरमा नज़ीर साईं जे सभिनी पुटनि खे वॾी हयाती अता फरमा अल्लाह घर ऐं घर वारा तुंहिंजी अमान पनाह में आहिनि हिननि जा क़यामत ताईं सॼण साम्हूं कजा ऐं हिननि जे दुश्मननि खे निस्तो नाबूद फरमा नज़ीर साईं जे अब्दुल रहमान साईं जे ज़मान साईं जे रोज़ी रिज़्क़ में बरकतूं गंज 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 अता फरमा हिननि जे पोखुनि में खजुनि में बरकतूं अता फरमा अल्लाह जुमले जेके बि असां सभई दुआ में वेठा आहियूं अॼु असां सभिनी जो बेड़ो तार सभिनी जा बच्चा घर आबाद फरमा रब जेके बीमार आहिनि उन्हनि खे शफ़ाअता फरमा जेके बे औलादी आहिनि उन्हनि खे औलाद अता फरमा जेके बीमार आहिनि उन्हनि खे शफ़ाअता फरमा बे औलादनि खे औलाद अता फरमा बेरोज़गारनि खे रोज़ी अता फरमा महबूब जी सारी उम्मत खे फ़िरके वारियत खां बचा हर सुन्नी शिया मोमिन जे घर लख सलवातूं पढ़ियूं वञनि या दुआ क़बूल फरमा इन्नल्लाह व मलाइकतहू युसल्लूना अलल